अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज मां नई वीडियो सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। अॼु जेकी असांजी वीडियो आहे उहा आहे आटा चक्की जी, जेका सोलर सिस्टम ते हलंदड़ आहे ऐं बिल्कुलु मज़ारी मस्तोई में मौजूदु आहे। उहा हे जेको रोड हिकु हिन पासे वञे थो पटगुल मोहम्मद जे तरफ़ ऐं हिन पासे वञे थो हैरो खान जे तरफ़, ऐं बिल्कुलु उन जे विच ते आहे आटा चक्की जेका सोलर ते हलंदड़ आहे। असां पुछा कंदासीं हिन आटा चक्की जेको मालिक आहे उस्ताद हाजी ईदन खां इंटरव्यू वठंदासीं, ऐं जेको उते मज़दूर बीठल आहे उन खां बि इंटरव्यू वठंदासीं, ऐं सोलर प्लेटनि जो तव्हांखे दीदार बि कराईंदासीं। हिन जे पुठियां जेके लॻल आहिनि, केतिरियूं लॻल आहिनि ऐं इन्वर्टर केतिरा आहिनि, उहो तव्हांखे दीदार कराईंदासीं। दोस्तों असां पहुची चुका आहियूं बिल्कुलु उस्ताद ईदन जी जेका चक्की आहे मज़ारी मस्तोई जे भरिसां आहे, ऐं आटा चक्की जेका सोलर ते हलंदड़ आहे। तव्हां नसीम अहमद खे गुज़ारिश कंदुसि त हे जेके तव्हां सोलर नज़र अची रहिया आहिनि, बिल्कुलु इन्हनि ते आटा चक्की हली रही आहे, ऐं तव्हांखे दीदार कराए नसीम अहमद सोलर जेके हिते लॻल आहिनि हीअ ॾिसी रहिया आहियो। हिकिड़ी तो हिन उस्ताद ईदन जी जेका आहे आटा चक्की हिते सोलर मौजूदु आहिनि ऐं 2 फ्रेम मौजूदु आहिनि। मां सम्झां थो त दोस्तों हीअ जेका प्लेट आहे हीअ 450 वाट जी आहे, ऐं हिन फ्रेम में तक़रीबन मुंहिंजे हिसाब किताब सां त 16 पैनल लॻल आहिनि, ऐं हिते 2 फ्रेम आहिनि। हिकिड़ो फ्रेम हे आहे ऐं हिकिड़ो फ्रेम जेको आहे हे आहे हिन जे पास। ॿियो दोस्तों ॿियो फ्रेम जेको आहे ही आहे। हिननि जी मदद सां जेका आहे आटा चक्की हली रही आहे उस्ताद ईदन मस्तोई जी, जेको मज़ारी मस्तोई जे बिल्कुलु भरिसां आहे, ऐं मेन रोड ते जेको हिन पासे वेंदो आहे पटगुल मोहम्मद जे तरफ़ मेन रोड, ऐं हिन पासे वेंदो आहे हैरो खान जे तरफ़ रोड जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो। 2 फ्रेम लॻल आहिनि ऐं इन्हनि जी मदद सां हली रही आहे आटा चक्की। ऐं हिन आटा चक्की जो तमामु बहितरीनु मैदा अटो ऐं हैरो खान जा जेके आहिनि उहे बि पिसाई जे लाइ हिन उस्ताद ईदन वटि ईंदा आहिनि। जी दोस्तों, हाणे हलूं था असां पंहिंजे प्यारे ऐं वॾे उस्ताद ईदन वटि, उन्हनि खां कुझु इंटरव्यू वठंदा, ऐं ॿियो जेको उते बीठल आहे मज़दूर उन खां कुझु इंटरव्यू वठंदासीं, ऐं इंटरव्यू वठंदासीं कुझु वॾे उस्ताद ईद। तव्हांखे ॾेखारियासीं असां सोलर जा प्लांट जेके 2 फ्रेम लॻल आहिनि, ऐं हाणे हलूं था जिते आटा चक्की लॻल आहे। अचो दोस्तों, असां बिल्कुलु पहुची चुका आहियूं उस्ताद ईदन मस्तोई जी जेका आहे आटा चक्की, उन जे अंदरि पहुची चुका आहियूं, ऐं हाणे हलूं था अंदरि। हिते अटो बि मौजूदु आहे ऐं सोलर ते हलंदड़ आहे, मज़ारी मस्तोई जे बिल्कुलु भरिसां आहे, ऐं सोलर ते हलंदड़ जेका आहे ही मज़ारी मस्तोई जी नंबर 1 आटा चक्की आहे। जी दोस्तों, ये ॾिसो तव्हां त तमामु ज़बरदस्त अटो आहे, ऐं मैदो सफ़ा बिल्कुलु मैदो। हैरो खान खां बि हिते पिसाई जे लाइ ईंदा आहिनि जेके माण्हू आहिनि, तक़रीबन हिते पिसाई जे लाइ ईंदा आहिनि, छाकाणि त हिते अटो तमामु बहितरीनु पिसाई कयो वेंदो आहे। वरी बि तव्हांखे ॾेखारियां त हीअ अटो कहिड़ो मैदो आहे, तमामु ज़बरदस्त आहे। दोस्तनि खे ॾेखारियां दोस्तों, हे जेको मज़दूर बीठल आहे उन खां बि कुझु पुछा कंदासीं त हीअ जेको केॾी महिल शुरू थींदी आहे ऐं केॾी महिल हे बंदि कंदा आहिनि हिन आटा चक्की खे। ऐं हिते जेको मज़दूर बीठल आहे उन कंदासीं। अस्सलाम वालेकुम, नाला के? ज़मीर हुसैन। ए शुरूआत इहो खुलंदे केॾी महिल तुसां आया? 7:30 सबूत खुलंदव, ऐं ॾींहं विच तक़रीबन घणे माण्हू निकाले वेंदव तुसां? 15 माण्हू ॾींहं विच निकिरी वेंदा आहिनि। ऐं फी मण जेको हे तुसां माण्हू कहिड़े हिसाब सां तुसां ॾींदव? फी मण 100 रुपया फी मण हिकिड़ा। ऐं हितां जेके प्लेटां लॻल आहिनि सोलर ते हलंदी आहे न, सोलर ते घणा प्लेट लॻल आहिनि ॿाहिरि? 24 प्लेट सोलर ते। घणे वाट वारी तो ख़बर है ना? 4.5। ऐं अटा कीअं सफ़ा इहे अन्न कीअं हूंदा आहिनि? ज़बरदस्त सुठा न हूंदा आहिनि माशाल्लाह। तव्हां बि ॿुधो ज़मीर अहमद जो। हाणे हलूं था जेको हिन जो मालिक आहे उस्ताद ईदन मस्तोई वटि, जेको हिन आटा चक्की जो मालिक। असां मज़दूर खे जेके हिते बीठल आहे ज़मीर हुसैन, उनखे असां अर्ज़ु कंदासीं त
हिन महिल त को अन्न मौजूदु कोन्हे को हिते, लेकिन असांखे ख़ाली बि हलाए ॾेखारे छो त सोलर ते हलंदड़ आहे। हिन जो जेको इन्वर्टर आहे उहो मथे माड़ी ते पियल आहे, उनजो बि तव्हांखे दीदार कराईंदासीं। असां ज़मीर हुसैन खे इल्तिजा कंदासीं त बराए महिरबानी असांखे ख़ाली बि हलाए ॾेखारे जेका सोलर ते हलंदड़ आहे। ज़मीर हुसैन असांखे थोरा हलाए ॾेखार ख़ाली, असांजे दोस्त खे ॾिजे पर ख़ाली ईअं हले त बि सही आहे, असां काफ़ी आहे। हा दोस्तो, असां हाणे हलूं था। ज़मीर हुसैन आटा चक्की खे हलाइण लाइ हले थो ऐं इन्वर्टर जेको पियल आहे मथे माड़ी ते ॾिसंदासीं, तव्हांखे बि ऐं दीदार कराईंदासीं। अचो नसीम अहमद खे तव्हांजे पुठियां अचे। तमामु वॾो मज़ो अची रहियो आहे ऐं हाणे असां आटा चक्की खे हलाइण जे लाइ ज़मीर हुसैन खे इल्तिजा कई आहे ऐं उनखे चालू कंदो। आटा चक्की खे ॾिसंदासीं ऐं बिल्कुलु असां माड़ी ते बीठा आहियूं। नसीम अहमद खे गुज़ारिश आहे त आस पास ॾेखारे। ज़मीर हुसैन तूं हुन को हला ॾेखार त कीअं हलंदा कीअं नहीं हलंदा। ऐं अंदरि सिस्टम जेको आहे न तमामु घणा इन्वर्टर बि अंदरि आया आहे, तव्हांखे इन्वर्टर पहिरियों ॾेखारींदासीं। अचो दोस्तो, हे आहे इन्वर्टर हिते ऐं हेठि प्लेटूं पियल आहिनि तक़रीबन 450 वाट जूं। ऐं हे तारूं ॾिसो था तव्हां, जेको हे तारूं हेठां प्लेटनि खां अचनि थियूं ऐं हिते इन्वर्टर ते लॻनि थियूं। पोइ इन्वर्टर तक़रीबन मां सम्झां थो त 220 खां वठी 300 ताईं बिजली तयारु करे थो। पोइ उहा बिजली वञे थी हेठि हिन तारुनि जे हिसाब सां। दोस्त तव्हां ॾिसी रहिया हीअ तार जेका वञे थी हेठि, हितां स्टार्ट थींदी आटा चक्की बिना कंहिं तेल जे, बिना कंहिं पेट्रोल जे, सोलर सिस्टम ते हलंदड़ आटा चक्की जेका मज़ारी मस्तोई जे भरिसां। दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेको इन्वर्टर असांखे ॾसे थो त 5000 हिते वोल्टेज जे हिसाब सां बिजली इन्वर्टर तयारु कयूं बीठो आहे ऐं हीउ जेको आउट कंदो ॿाहिरि उहो 220 वोल्ट हेठि ॾींदो आटा चक्की खे ऐं आटा चक्की 220 वोल्ट जी मदद सां आटा चक्की जो जेको मोटर आहे हेठि उहो हलंदो। असां हिते आयासीं, ज़मीर हुसैन खे असां अर्ज़ु कयोसीं त बराए करम असांखे जेका इहा आहे सोलर ते हलंदड़ आटा चक्की आहे उहा असांखे हलाए ॾेखारे ऐं हींअर हलाईंदो ऐं वरी हेठि लही वेंदासीं तव्हांखे दीदार करण जे लाइ त ॾिसो त सोलर सिस्टम ते हलंदड़ ही चक्की कीअं हले थी। मां ज़मीर हुसैन खे गुज़ारिश कंदुसि, ज़मीर हुसैन असां वरी हुन हलाओ चालू करो त दोस्त जी ॾेखां। हे हाणे चालू थी वई आहे। हाणे वोल्टेज ॾिसो दोस्तो केतिरो वोल्टेज निकिरे थो। बीहनि ते ॾांहुं वोल्टेज जी। दोस्तो ज़मीर हुसैन इन्वर्टर खां ऑन कयो आहे। हाणे हलूं था हेठि त ॾिसूं त आटा चक्की कीअं हले थी। ज़मीर जो दोस्तो ज़मीर हुसैन मथां चालू कयो आहे इन्वर्टर खां ऐं हे मोटर तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे बिल्कुलु सोलर ते हली रही आहे। तक़रीबन हिते हिन में को बि अन्न कोन्हे को ॾेखारे, को बि अन्न कोन्हे के असां बिल्कुलु चालू करे तव्हांखे ॾेखारियोसीं, तव्हांखे दीदार करायूं था ऐं जीअं तव्हांखे यकीन अचे त बिल्कुलु सोलर ते ई हलंदड़ आहे। दोस्तों जेके मथां इन्वर्टर खां जेका तार अचे थी उहा हेठि तार आहे इन्वर्टर खां ऐं उहा हितां थींदी हिन मोटर खे मदद ॾिए थी। हे जेको मोटर लॻल आहे, नसीम अहमद खे गुज़ारिश आहे त मोटर ॾेखारे। तो अन्न कोन्हे को, लेकिन अन्न हुजे हा त मां हिन में करी हीअं विझांसि हा, लेकिन अन्न कोन्हे को। दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो, असां बीठा आहियूं आटा चक्की ते ऐं हे आहे ताराज़ी हितां जी। ज़मीर हुसैन तोड़े रहियो आहे अटो कंहिंजो लाइ।
ज़मीर हुसैन तो सॼी वॾी महिरबानी जो बंदि थियल चकी आहे को हलवा ॾेखारिया असांजे दोस्त जेके ॾेखण वाले आहिनि उन को ॾेखारिया वॾी महिरबानी वॾे कुर्ब लख थोरे अला ख़ुशि करे सघे महिरबानी। हाणे हलूं था हिन आटा चक्की जो जेको मालिक आहे उस्ताद ईदन मस्तोई उन खां वठंदासीं इंटरव्यू। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हाणे असां मौजूदु आहियूं हिन आटा चक्की जे मालिक उस्ताद ईदन मस्तोई वटि। असांजो वॾो आहे ऐं असां उन खां वठंदासीं इंटरव्यू। उस्ताद अस्सलाम वालेकुम। उस्ताद कहिड़ा हाल? ख़ुशि लॻे पियो? तबियत सही है पिया करे? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो। तालीम उस्ताद मां इंटरमीडिएट आहियां अल्हम्दुलिल्लाह। नौकरी उस्ताद नौकरी मां पैसनि ते मिलनि थियूं। जी उस्ताद अल्हम्दुलिल्लाह जी उस्ताद। तॾहिं आटा चक्की विच जेको है इहो तक़रीबन सोलर प्लांट घणे लॻल आहिनि उस्ताद? 24 प्लांट लॻल आहिनि। ऐं ॿारहं जे हिसाब किताब विच सगल माना कीअं रोज़ी थींदी, आमदनी कीअं थींदी? अल्हम्दुलिल्लाह सुठी है। कुछ मजदूर चाहता है गुज़ार सलाम गुज़ार इहो मज़दूरी घणी ॾींदा उस्ताद? असां 450 450 मज़दूरी ऐं ॾींहं विच जी असां ठहंदो 700-800 ठहंदो करे 700 करे 600 करे 200 करे 300 माशाल्लाह। ऐं त न को पेट्रोल जी ज़रूरत न को बिजली जी ज़रूरत, मतलब न सोलर जे सिस्टम जे अंदर आमदनी घाटे 12 अच्छा 12 जे हिसाब किताब न आमदनी घाटे। ऐं हैरो खान दे पासे हैरो खान भी लगे पीछे हैरो खान वाले भी को माण्हू आंदे हुसन पिसाई दलाई ता आंदे हैरो खान वाले न बे एनु तो गोठ वाला भी चक्की नहीं हुंदे आम माना खास तौर पे हैरो खान वाले आंदे तुसे ने। अच्छा यो तकरीबन दी विच घणे मान कढे उस्ताद से निकल वेंदा? 8 मन 10 मन 12 मन निकल 12 मन ते वाचो निकल वेंदा। हो दो निकल अटा कीवे है तुसे दी चक्की दा उस्ताद? अटा छोकरा वडा कारीगर स्पेशल अटा जमीर हुसैन जी को है। माशाल्लाह माशाल्लाह। ऐसा पीऊ से जमादार है बड़ा छोकरा बड़े उस्ताद इतना तो सजी आटा चक्की भी लगल है वल में को नजर आंदा पे दुकान भी है आई इतना वाले पेंचर ने भी दुकान है तो समझावा में सजी गाल से को छोकरा पुत्र से कर रहे वो गुजारा कर रहे आज तो मुझे चक्कर पे पंचर वाला छोकरा माना मतलब पंचर मरना है ना छोकरा पुत्र वो करते हैं। सही है। आई ये दुकान वगैरह बिस्किट पहनता है सब कुछ अल्हम्दुलिल्लाह सर अपना दुकान बापन से मथे गोंदला ठहरे से यार जी अपना है। आई जिता आटा चक्की लगल है थोड़ी जी का है यो भी दुकान सर अपने आई जे कोई सोलर प्लांट अंदर लगे पन वो भी सर अपने उस्ताद माशाल्लाह। उस्ताद जी वडी मेहरबानी। आई हाने वठंदासी इजाजत सां उस्ताद हाणे वठंदासीं असां उस्ताद ईदन मस्तोई खां इजाज़त। उन्हनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो क़ीमती वक़्तु असांजे लाइ उन्हनि कढियो। उस्ताद तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब अला ख़ुशि कनि उस्ताद महिरबानी महिरबानी सां। तो असांजी अॼु जी वीडियो हुई इहा आटा चक्की जे हिसाब सां। ऐं नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा असांखे पंहिंजे अयाज़ खे इजाज़त ऐं मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे ऐं असांजे चैनल हैरो खान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजी हर वीडियो खे कयो वधि मां वधि शेयर ऐं वधि मां वधि लाइक ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु। तेसिताईं सिंध सलामत साथ सलामत।